अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि हबली मिनस सालिहीन फ़बश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम। फलम्मा बलग मअहु अस्सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फ़िल मनामि अन्नी अज़बहुक फ़न्ज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। दोस्त को हाय दादिला मोहब्बा माराए खासन खलीलन खे सख्तियों सहाये। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन्ही मंझ आगे का ऊनी गाल इसरार जी। बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों दोस्तों अजीज़ों बुजुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु व मन वालहु जे पाक किताब कुरान मजीद फुरकान हमीद जी सूरह साफ़ात मजां कुछ आयतूं अवां जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। अवां खे मालूम आहे त ही बाबरकत महीनो ज़िलहज शरीफ इस्लामी साल जो आखिरी महीनो ऐं अज़ीम ज़िबह अज़ीम कुर्बानीअ जो महीनो आहे। इन निस्बत सां अॼु कुर्बानीअ जी फ़ज़ीलत अहमियत जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखबियूं। अल्लाह करीम खां दुआ आहे त शाल रब पाक असां अवां खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे बार बार पढ़ण, उन फरमान के समझण ऐं उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिरादरान इस्लाम, असां अवां हिन बाबरकत ॾिहाड़नि ख़ुसूसन बिलख़ुसूस ज़िलहज शरीफ़ जा जेके 3 ॾिहाड़ा कुर्बानी करियूं था,
इन हवाले से अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम ऐं मुझे आका रहमतुल लिल आलमीन हबीब जो फरमान असांजी रहनुमाई फरमाइन था। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, लन यनालल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। अल्लाह वटो न कुर्बानी जे जानवर जो गोश्त नथो पहुँचे न को रत पहुँचे थो, पर अवां जी तक़वा उन वट पहुँचंदी आहे। कुर्बानी जो लफ्ज़ कुर्ब मां वरतल आहे, उन जी माना है वेझड़ाइप। कुर्बानी करण वारो बि अल्लाह जो कुर्ब हासिल करे थो, इन करे इन अमल खे कुर्बानी सॾियो वेंदो आहे। अरबी में इन खे उज़हा बि सॾियो वेंदो आहे। उज़हा लफ़्ज़ ज़ुहा मां वरतल आहे। जीअं ईद उल उज़हा जी नमाज़ ज़ुहा यानी कचड़ी मंझंदि जे वक़्तु अदा कई वेंदी आहे ऐं उन खां पोइ कुर्बानी कई वेंदी आहे, इन करे उन खे उज़हा चयो वेंदो आहे। शरई इस्तिलाह में कंहिं जानवर खे अल्लाह जे कुर्ब हासिल करण लाइ कुहण खे उज़हा या कुर्बानी चयो वेंदो आहे। मुसलमानो, कुर्बानी जी तारीख़ एतरी पुरानी आहे जेतिरो इंसान पाण पुराणो आहे। इंसान हर दौर में पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजो तन मन धन ऐं माल मॾियूं कुर्बान कंदो रहियो आहे। असां जॾहिं तारीख़ जा औराक वरायूं था या अल्लाह जे कलाम मुक़द्दस खे पढ़ूं था त इन अज़ीम कुर्बानी जी निस्बत सां असां अव्हां जे रहनुमाई जे लाइ अल्लाह जो कलाम काफ़ी आहे। मुझे आका रहमत वारे हबीब जा आशिको सभई इश्क अकीदत ऐं मोहब्बत सां हिकु भेरो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। इंसान अव्वल अबुल बशर सय्यदना आदम अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे बिन पुटन काबील ऐं हाबील कुर्बानी कई, पर हिक जी कबूल पई ॿिए जी कबूल न पई। उन वक़्त में ईअं हूंदो हो जो जंहिंजी कुर्बानी कबूल पवंदी हुई त आसमान मां बिना दूहे वारी बाग़ ईंदी हुई, उनखे जलाए वेंदी हुई। जंहिंजी कुर्बानी जली वई उन जी कबूल समझी वेंदी हुई। पोइ जॾहिं हज़रत हाबील बि कुर्बानी कई ऐं काबील बि कुर्बानी कई, हाबील जी कुर्बानी कबूल पई ऐं काबील जी कबूल न पई। दोस्तो, इन जो सबब छा हो? हिकड़े भाउ जी दिल तकवा वारी ही ऐं ॿिए भाउ में तकवा परहेज़गारी न हुई। छो त अल्लाह रब्बुल आलमीन जल शानहु मन वालहु असां जी रहनुमाई फरमाई आहे त लन यनालल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। अल्लाह वटो न कुर्बानी जे जानवर जो गोश्त न पहुचंदो आहे, न को रत पहुचंदो आहे, पर अवां जी तक़वा उन अल्लाह जी ज़ात वटि पहुचंदी आहे त ही मुंहिंजो बंदो मुंहिंजी राह में जेका कुर्बानी ॾेई रहियो आहे, इन जी दिलि में मूं अल्लाह जो केतिरो ख़ौफ़ आहे, मूं अल्लाह जो केतिरो फर्मा बरदार आहे, मूं अल्लाह सां केतिरी मोहब्बत करण वारो आहे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, अहिड़ी तरह अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर इंसान अव्वल हज़रत आदम जे ॿिन्ही पुटनि जी कुर्बानीअ जो भी इहो मिसाल हो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, वत्लु अलैहिम नबअ इब्नै आदम बिल हक़ इज़ क़र्रबा क़ुरबानन फतुक़ब्बिल मिन अहदिहिमा व लम युतक़ब्बल मिनल आखर क़ाल लअक़्तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन।
हे मुझा सुन हबीब उन्हनि खे आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील जी ख़बर ॿुधा जा बिल्कुलु सची आहे। जने बिनी अल्लाह अॻियां कुर्बानी पेश कई पोइ उन्हनि मां हिकु यानी हाबील जी क़बूल कई वई ऐं ॿिए यानी काबील जी क़बूल न कई वई त काबील साड़ में चयो त मां तोखे ज़रूरु क़त्ल कंदुसि। हाबील चयो त बेशक अल्लाह परहेज़गारनि खां ई कुर्बानी क़बूल करण वारो आहे। यानी कुर्बानी रुगो जानवर कुहण जो नालो ना है पर ए इंसान तो अल्लाह जी राह में कहीं खे कावड़ जे करे कावड़ माफ़ करी कावड़ खाई वनी इहा भी तुझी कुर्बानी आ पाजी कावड़ ते कंट्रोल करी इहा भी तुझी कुर्बानी आ। न चाहींदे सियारे जी सर्द मौसम में अल्लाह जी नमाज जे ले इबादत जे ले निकरी अची वुजू करी थदे पानी सां इहा भी तुझी कुर्बानी आ। शदीद गर्मी हुजे ऐं पानी जी एडी सहूलत भी ना है तदें भी अल्लाह जी रज़ा वास्ते तू नमाज पढ़ंदो आ वुजू करे नमाज लईंदो आ अल्लाह जो जिक्र अज़कार कंदो आ इहा भी तुझी कुर्बानी आ। त ॻाल्हि हली रही है हज़रत आदम जे फर्ज़ंदन जी। अल्लाह ताला कुरान पाक में अते इरशाद फरमायो लइम बसत इलैया यदक लितक़्तुलनी मान बिबासिती यदी इलैक लिअक़्तुलक इन्नी अख़ाफुल्लाह रब्बल आलमीन। जेकर तू पांजो हथ मुखे मारण ले मुड़ा वधाई दे तब मां पांजो हथ तोखे क़त्ल करण ले तोड़ा न वधाईंदुसि। बेशक मां अल्लाह खां डिॼां थो जेको जहानन जो परवरदिगार आहे। अल्लाह जो कलाम रहनुमाई थो करे केडी वडी कुर्बानी आ। हिकड़ो भा तो चे मां तोखे क़त्ल थो कयां ॿियो थो चवे अदा मुखे क़त्ल भली कर तू भली मुसां झेड़ो कर झगड़ो कर पर मां अल्लाह जी ज़ात खां डिॼण वारो आहियां मां खौफ़े खुदा रखण वारो आहियां मां कॾहिं बि तोसां न विढ़ंदुसि न लड़ंदुसि। तॾहिं सोने अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो हूं चवने तू मचो वाता वराए अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वयो कीने वारो कीन की। यकीनन अल्लाह जो कलाम सच्चो आ। अॻिते इरशाद फरमाए रहियो आ इन्नी उरीदु अन तबूअ बिइस्मी व इस्मिक फतकून मिन अस्हाबिन नार व ज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। बिलाशक मुझो इरादो आ त मुझो गुनाह ऐं पंहिंजो गुनाह तू ही हासिल करीं पो तू जहन्नम मां थी पवी ऐं उहा ई ज़ालिमन जी सज़ा आहे। यानी हजरत आदम जा फर्जंद हाबील ऐं काबील। हाबील तो चवे काबील खे जेकर तुझी कुर्बानी कबूल न कई आ त अल्लाह न कई आ छो त तुझी दिल में खौफ खुदा ना है तुझी दिल में तकवा ना है तुझी दिल में मोहब्बत ना है तुझी दिल जे अंदर अल्लाह जी राह में कुर्बानी करण वारो जज्बो ना है। मां त अल्लाह जो खौफ रखण वारो आहियां अल्लाह खां डिॼण वारो आहियां पो अल्लाह उन जी कुर्बानी कबूल कई जेको डिॼण वारो तकवा वारो हूंदो आ। तू मूंखे दाबा न ॾे मुंहिंजे मारण जा वदा काबील जेकर तू मूंखे क़त्ल कंदे मूंखे परवाह नाहे तू भली मूंसां विड़ भली मूंसां लड़ तू उहो गुनाह पंहिंजी गिचीअ में खण मां कॾहिं बि तुंहिंजे वेझो न ईंदुसि।
छो त इन्हें गुनाह करण वारो कहीं के कत्ल करण वारो अल्लाह के नाराज बनाइण वारो जहन्नम जे हवाले थींदो आहे। ऐं जहन्नम में ज़ालिमन जे ले सज़ा होंदी आहे। जेकरे तू मूं भाउ खे कत्ल कंदे त अल्लाह तो ज़ालिम के ज़रूर सज़ा ॾींदो। अल्लाह तो खां उन जो बदलो ज़रूर वठंदो। दुनिया जे अंदर अल्लाह ताला इंसानन के आज़ादी ॾिनी आहे, पर क़ब्र खां पोइ लग़द में लॻण खां पोइ क़यामत जे ॾिहाड़े खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि ज़ालिमन जे लाइ जेको अज़ाब तैयार कयो आहे, अल्लाह ताला उन जे मुतालिक पंहिंजे कलाम मुक़द्दस में रहनुमाई फरमाए छॾी आगे। अॻिते अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए, फ़तवअत लहू नफ्सुहु क़त्ल अख़ीहि फ़क़तलहु फ़अस्बह मिनल ख़ासिरीन। पोए उन यानी काबील जे नफ्स उन ले संदस भाउ हाबील जो क़त्ल करण आसान बनायो। पोइ उनखे क़त्ल कयाई, पोइ नुक़सान वारनि मां थी पियो। यानी इंसान जॾहिं खसारे ॾाईंदो आहे, गुनाह ॾाईंदो आहे, जंहिं जे लाइ अल्लाह जे तरफ़ खां हिदायत लिखियल न हूंदी आहे त उहो गुनाह कंदो आहे। उहो गुनाह हुनखे गुनाह महसूसु न थींदो आहे। अहिड़ी तरह अल्लाह जे पैगंबर फर्ज़ंद आदम अलैहिस्सलाम जे पुट काबील खे संदसि भाउ हाबील जो क़त्ल करण वक़्तु ख़ौफ़ खुदा त हुयो ई कोन, छो त उन जी दिल ते मुहरो लॻल हुयो, दिल में तकवा न हुई, ख़ौफ़ खुदा न हो। उन जी ॻाल्हि अल्लाह ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस में वाज़े फरमाए छॾी त उन जे नफ्स उन लाइ संदसि भाउ जो क़त्ल करण आसान बनायो। दोस्तान गिरामी, पोइ जॾहिं उन भाउ खे क़त्ल कयईं फ़अस्बह मिनल ख़ासिरीन त नुक़सान वारनि मां खसारे वारनि मां थी पियो। फ़बअसल्लाहु ग़ुराबन यबहसु फ़िल अर्द लियुरियहु कैफ़ युवारी सौअत अख़ीहि क़ाल या वैलता अअजज़्तु अन अकून मिस्ल हाज़ल ग़ुराब फ़उवारिय सौअत अख़ी फ़अस्बह मिनन नादिमीन। पोइ अल्लाह हिकु काम मोकिलियो जेको ज़मीन खोटण लॻो। जीअं खेसि ॾेखारे त पंहिंजे भाउ जो लाश कीअं लिकाए, इहो ॾिसी चयईं त हाय अफ़सोस, छा मां आजिज़ थी पियुसि जो हिन काम जहिड़ो थियां जो पंहिंजे भाउ जो लाश लिकायां। पोइ पिशेमान थी पियो। क़त्ल त करे विधई, भाउ खे त मारे विधई, पर हाणे पिशेमान थियण लॻो। मिन अजल ज़ालिक कतबना अला बनी इस्राईल अन्नहु मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन औ फ़सादिन फ़िल अर्द फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीआ व मन अहयाहा फ़कअन्नमा अहया अन्नास जमीआ वलक़द जाअतहुम रुसुलुना बिलबय्यिनात सुम्मा इन्न कसीरम मिनहुम बअद ज़ालिका फ़िल अर्दि लमुस्रिफून। उन जे करे असां बनी इसराईलन ते तौरात में लिखी छॾियो त जहीं कंहिंखे बिना किसास खून जे बदले खून या ज़मीन में फ़साद पखेड़ण जी सज़ा जे क़त्ल कयो त उन ॼण के सभिनी माण्हुनि खे क़त्ल कयो। यानी हिकिड़े इंसान जो क़त्ल
जन सभिनी जो क़त्ल आ ऐं जहीं कंहिं हिक खे जियापो ॾिनो हिक खे हयाती ॾिनी हिक खे सहारो ॾिनो उन ॼण के सारी इंसान ज़ात जी ज़िंदगी बचाई ऐं बेशक उन्हनि वटि असांजा रसूल चिटनि दलीलनि सां आया पोइ बि बिला शक उन्हनि मां घणा ज़मीन में हद खां लंघण वारा आहिनि। अल्लाह जे कलाम असांखे खोले ॿुधायो ऐं बनी इसराईल जे मिसाल में सम्झायो त असां बनी इसराईलनि खे बि ॿुधायो हो ऐं उन्हनि जे तौरात में बि लिखी छॾियो हो त जेकॾहिं अव्हां कंहिंखे बिना क़िसास जे छो त क़त्ल जो बदिलो क़त्ल आ पर जे अहिड़ो मामिलो नाहे केर कंहिंखे बेगुनाह क़त्ल करे ज़मीन में फ़साद पखेड़ींदो आ उन ॼण सभिनी माण्हुनि खे क़त्ल कयो। उन फ़साद जी जड़ उन जो बुनियाद न विधो उन जी गिचीअ में हिकिड़ो खून न ॼण उन कई क़त्ल कया पर अल्लाह जो कलाम रहनुमाई फरमाए रहियो आहे त जेकॾहिं कंहिं इंसान हिकिड़े इंसान खे जियापो ॾिनो सहारो ॾिनो ज़िंदगी जो जीअं दान ॾिनो ॼण उन सारी इंसानियत खे बचाए वरितो। हिन क़ुरानी आयत मां मालूम थियो त कुर्बानीअ जो अमल क़दीम आ। दोस्ताने गिरामी हिन बाबरकत महीने ज़िलहज जे अंदर असां ऐं अवां अल्लाह ताला जी रज़ा वास्ते कुर्बानी कंदा आहियूं ऐं उन कुर्बानीअ जो अज़ीम फ़लसफ़ो जेको असां खे वरहनि खां वठी करे उलमा ॿुधाईंदा ईंदा आहिनि अल्लाह ताला उन कुर्बानीअ जो ज़िक्र पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में बयान फरमायो। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह हिन मां खे ज़ुल्हज में पंहिंजे प्यारे फ़र्ज़ंद खे अल्लाह जी राह में कुर्बानी ले पेश कयो हो। क़ुरान पाक सूरह साफ़ात जी 100 खां 110 ताईं वारनि आयतुनि में अल्लाह पाक पंहिंजे ख़लील जी उन कुर्बानीअ जो ज़िक्र ॾाढे अजीब अंदाज़ सां बयान कयो आहे। इब्राहीम ख़लीलुल्लाह खे औलाद न थींदो हो पोइ अल्लाह ताला जी दरबार में दुआ घुरियईं रब्बि हबली मिनस सालिहीन ओ मुंहिंजा पाक पालणहार परवरदिगार मां तोखां दुआ थो घुरां त मूंखे सालिह औलाद अता कर। रब्बि हबली मिनस सालिहीन अल्लाह जे पैगंबर जी दुआ निहारियो। तव्हां सां बि दुआ घुरंदा आहियूं अल्लाह साईं पुट ॾे अल्लाह साईं न्याणी ॾे पर अल्लाह जे कलाम खोले सम्झायो जॾहिं बि औलाद जे लाइ दुआ घुरो त अल्लाह खां औलाद त घुरो पर ईअं चओ मुंहिंजा मौला मूंखे सालिह औलाद अता फरमा। नरीना औलाद दे पर मुझा मौला सालिह अता फरमा। अल्लाह जे पैगंबर दुआ घोरी रब्बि हबली मिनस सालिहीन ए पालनहार मूंखे सालिह औलाद अता कर। फबशरनाहु बिगुलामिन हलीम। अल्लाह जो खलील दुआ घुरे ऐं कबूल न पवे अल्लाह ताला जो कुरान थो फरमाए असां खां असांजे खलील दुआ घुरी पोइ असां उनखे बुर्दबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। फबशरनाहु बिगुलामिन हलीम पोइ असां उनखे बुर्दबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। फलम्मा बलग मअहु सअय पोइ जॾहिं उहो उन सां गॾु कम जे क़ाबिल थी वियो यानी अल्लाह ताला पंहिंजे खलील जी दुआ खे क़बूल फरमायो फर्जंद बि अता फरमायो। हज़रत इब्राहीम जो हज़रत इसहाक़ बि पुट पर ही ज़िक्र हज़रत इस्माईल जे हवाले सां आहे। हज़रत इस्माईल अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हज़रत इब्राहीम खे ॼाओ ऐं अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहो उन सां गॾु कम जे क़ाबिल थियो
यानी घुमण फिरण गाल के समझण जे इन उम्र के पतो जो पी जी गाल के समझी सके। क़ाल या बुनैया, हाणे हज़रत इब्राहिम तो चवे ओ मुझा बच्चा, ओ मुझा पुत्र, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक, मुख़्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़बे थो कयां। हाणे ॿुधाइण वारो अल्लाह जो ख़लील हज़रत इब्राहिम आहे, ॻाल्हाए पंहिंजे पुट सां थो। उहा ॿोली उहो कलाम अल्लाह क़ुरान करीम में जीअं जो तीअं नाज़िल फरमायो त मुंहिंजा महबूब अवांजा उम्मती इन हक़ीक़त खे सम्झनि त मूं अल्लाह दुनिया जे अंदरि इंसान खे मोकिलियो, पर उन इंसाननि में के अहिड़ा बि हुआ जन पंहिंजी जान जी परवाह त न कई, पर पंहिंजा बच्चा बि मूं अल्लाह जी राह में क़ुर्बान करण खां कॾहिं न की बायो। ही उहो हज़रत इब्राहिम हो जंहिं खे उन वक़्त जे अरने मुंह निमरूद बादशाह बाह जे आड़ा में उछलायो हो। ऐं हज़रत जिब्रील पियो चवे ओ सुण इब्राहिम, मां अहिड़े हंधि वेंदो आहियां जिते अॼु ताईं केर बि न वियो आहे, तुंहिंजी का दरख़्वास्त आहे त ॿुधा। हज़रत इब्राहिम हज़रत जिब्रील खे चयो ए जिब्रील, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे त उन जे दोस्त सां छा थी रहियो आहे। मुझो रब मुझे लिए मददगार काफ़ी आ। ए जिब्रील तोखे अर्ज करण जी ज़रूरत ना है। पो अल्लाह ताला जो खलील जॾहिं निमरूद जे उन्हनि साथियुनि उछलायो, बाह जे आराह में आयो, या नारो कोने बरदं व सलामन अला इब्राहिम, अल्लाह जो कलाम तो फरमाए उन बाह खे असां हुकुम कयो, कुलना या नारो कोने बरदं व सलामन अला इब्राहिम, ए बाह असां जे पैगंबर इब्राहिम जे लाइ सलामतीअ वारी बणिजी वञ। पो अल्लाह जे खलील वो इम्तिहान ॾेई पास थियो। वरी ॿियो इम्तिहान आयो जंहिं जो ज़िक्र अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, छो त भिटाई घोट जो रूह ते बीठो हो, शायद ईअं पे गवाही ॾिनई त हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरा, हुजनि सिर घणा त वारे वारे वढिया। या अल्लाह, ही त तुंहिंजो हिकिड़ो खलील आ, इन जो हिकिड़ो सिर आ, पर जेकॾहिं कई सिर हुजनि तॾहिं बि तुंहिंजे नाले तां कुर्बान करे छॾिया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उन ज़ाती कुर्बानी खां पोइ अल्लाह जो कलाम तो फरमाए, उन असां खां दुआ घुरी पंहिंजे बच्चे जी, ऐं उन खे असां बुरदबार पुट जी बिशारत ॾिनी। ऐं उन जो उहो पुट इस्माईल जॾहिं घुमण फिरण जे क़ाबिल थियो त उन समूरे हालात मुआमलात अमरे खुदाबंदी खां पोइ पीउ थो ॻाल्हाए पुट सां, पीउ जी ॿोली पुट सां ॻाल्हाइण वारी अल्लाह क़ुरान में लिखी छॾी। क़ाल या बुनैया, हज़रत इब्राहिम चयो ए मुंहिंजा बच्चा, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक, मूं ख़्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़बे थो कयां। फंजुर माज़ा तरा, हाणे तूं सोच कर त तुंहिंजी कहिड़ी राय आहे। अॼुकल्ह जो बच्चो ऐं अहिड़ो पीउ जेको पुट खे चवे त मां तोखे ज़बे थो कयां, कुआं थो कुर्बान थो कयां। पुट चवंदो बाबा मूंखे कुई तो ख़ैर त थई, हैरानगी में अची वेंदो। लेकिन जेकॾहिं हज़रत इब्राहिम अल्लाह जो खलील त वरी उन जा बच्चा भी सालिह आहिनि।
छो त अल्लाह जे खलील इब्राहिम दुआ घुरी न, मुंहिंजा मौला रब हबली मिन सालिहीन, मूंखे सालिह औलाद अता कर। हज़रत इब्राहिम खे ख़बर ही त मुंहिंजी दुआ सां जेको मूंखे बच्चो अल्लाह ॾिनो आहे उहो इस्माईल दुनिया जो आम बच्चो नाहे, सालिह आहे, फरमा बरदार आहे। तॾहिं पे उन खां पुछई फंजुर माज़ा तरा, हाणे तूं सोच कर त तुंहिंजी कहिड़ी राय आहे। सुभान अल्लाह, बच्चे जो जवाब ॿुध। क़ाल या अबत, चई ओ मुंहिंजा बाबा, इफ़अल मा तुअमर, ईअं कर जंहिंजो तोखे हुकुम ॾिनो वञे। मुंहिंजा बाबा तोखे जीअं हुकुम मिलियो आहे ईअं कर। पुट जेकॾहिं मां ईअं कयां तोखे अल्लाह जी राह में कुर्बान कयां त तुंहिंजी कैफ़ियत छा हूंदी, तुंहिंजो हाल छा हूंदो, तुंहिंजी तबीयत जो मलाल छा हूंदो, तो में कमाल छा हूंदो। अल्लाह जे क़ुरान करीम उन ॻाल्हि खे वाज़िह फरमाए छॾियो। हज़रत इस्माईल ॻाल्हाए थो, सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन, इंशाअल्लाह अन करीब तो मूंखे सब्र करण वारनि मां लहंदे। बाबा मां अल्लाह जी राह में कुर्बान थींदे रड़ियूं न कंदुसि, दाहूं न कंदुसि, इनकार न कंदुसि, ग़म ऐं मातम न कंदुसि, छो त अल्लाह जी दरबार में कुर्बान थियण जे लाइ मुझे मथे जे हुजे सिरां 100,000, तंहिंजी असाण तवार हर घर वढिया हेकड़ो। रब जो तोखे अमुर थींदो वञे, मूं इस्माईल खे कुहंदो वञ, वरी अल्लाह मूंखे हयाती ॾे, वरी तोखे अमुर करे वरी मूंखे ज़बे कंदो वञ। ईअं 1 2 3 4 100,000 खां भेरा बि जेकॾहिं तुंहिंजो रब जलील तो खलील खे अमुर करे त मूंखे कुर्बान कंदो वञ, मां सब्र कंदो वेंदुसि। हाणे अल्लाह जो कलाम तो फरमाए फलम्मा अस्लमा, पो जॾहिं ॿई राज़ी थिया। हिकिड़े जे रज़ामंदे जी ॻाल्हि न आहे, अजीब इम्तिहान आहे। हज़रत इब्राहिम बि राज़ी आहे त मां पंहिंजे बच्चे खे कुर्बान कयां, ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम बि बाबे जी ॻाल्हि ते आमद त हा मुंहिंजा बाबा भली मूंखे अल्लाह जी राह में कुर्बान कर, मां सब्र कंदुसि। वतल्लहु लिलजबीन, ऐं पुट खे पेशानीअ भर लेटायईं, जीअं जानवर ज़बे कबो आहे। कुरान पाक इहा ॻाल्हि थो करे, अहादीस जे अंदरि उलमा बयान कयो आहे त इन खां अॻु संदसि जीजल अम्मा हज़रत बीबी हाजरा रज़ियल्लाह ताला अन्हा, जंहिं खे हज़रत इब्राहिम चयो त मां पंहिंजे बच्चे खे पंहिंजे खलील यानी पंहिंजे दोस्त जी दावत ते वठी थो वञा, हिन खे सिंगार सवार तैयार कर। बीबी साहबा जीजल अम्मा पंहिंजे बच्चे खे तैयार करण लॻी आहे। शैतान आयो, ओ हाजरा छा पई करी? चई पुट खे तैयार थी कयां, छाजे लाइ? चई हिनखे पंहिंजो पीउ दावत ते वठी थो वञे। चई दावत ते न, ही त पंहिंजे पुट खे कुहण थो वठी वञे। चई अॼु ताईं कहीं पीउ पंहिंजो पुट कुठो आहे छा? चई न, बिल्कुलु न कुठो आहे। चई जेकॾहिं न कुठो आहे त पोइ हीअ कीअं? चई ईअं न, हिनखे अल्लाह जो अमुर आहे। बीबी साहबा चयो जे रब जो अमुर आहे त ही हिकिड़ो इस्माईल आहे, सभई बच्चा अल्लाह जे नाले तां कुर्बान। शैतान नाउमेद थियो, अॻिते आयो। रस्ते में हज़रत इस्माईल खे अची कन में ॻाल्हि कयईं, ख़बर अथई बाबो काॾे थो वठी वञई? चई दोस्त जी दावत आहे। चई न, हालांकि अल्लाह जो क़ुरान त क्लियर करे चुको
पर उन जे बावजूद भी उलमा फरमायो त टिन हंधनि ते शैतान हज़रत इस्माईल खे वरगलाइण जी कोशिश कई। हज़रत इस्माईल उन शैतान खे पत्थर हणंदो रहियो त हट परे थी, मां अल्लाह जी राह में कुर्बान थियण थो वञा, तो मूंखे रोके नथो सघे। छो त अल्लाह जो कलाम ॿुधाए थो त पीउ त पंहिंजे पुट खे ॿुधाए चुको हो। हाणे जॾहिं उहो लम्हो आयो वतल्लहु लिल जबीन, ऐं पुट खे पेशानी भर लेटायई। हाणे जॾहिं लेटाइण जो वारो आयो, हज़रत इस्माईल अल्लाह जे प्यारे खलील ऐं पंहिंजे पीउ हज़रत इब्राहीम खे तो चवे, ओ मुंहिंजा बाबा, मां तुंहिंजो बच्चो आहियां, हसीन और जमील आहियां, अञा जवानीअ जे जोबन में न पहुतो हाँ, तू पीआ कुर्बानी कंदे किथे मूं बच्चे जे मथां पिदरी शफ़क़त न अची वञई ऐं अल्लाह जी राह में कुर्बान करण में देर थी वञई। इन जे करे मुंहिंजो अर्ज़ आहे त पंहिंजे अखियुनि खे ॿधी करे पोइ ज़बिह कजां ऐं उन सां गॾु मुंहिंजा हथ ऐं पेर बि ॿधजां, मतां अल्लाह जी राह में कुर्बान थियण वक़्तु मां पंहिंजे जिस्म खे हेॾे होॾे लोॾियां, खुरड़ियूं हणा ऐं अल्लाह जी राह में नाफरमानी लेखी वञे। मुंहिंजा बाबा, मुंहिंजा हथ ऐं पेर बि ॿधजां, पंहिंजूं अखियूं बि ॿधजां, छुरीअ खे तेज़ रखजां, मतां मुंहिंजे गर्दन ते हलाइण वक़्तु कुर्बानीअ में देर थिए। हज़रत इब्राहीम अल्लाह जे प्यारे खलील छुरी तेज़ कई आहे, अखियुनि ते पटियूं ॿधियूं आहिनि, पंहिंजे बच्चे जे हुकुम फरमान जे मुताबिक़ अर्ज़ ऐं अपील जे मुताबिक़ हथ पेर ॿधी वतल्लहु लिल जबीन, उनखे पेशानी भर लेटाए थो। हाणे हज़रत इब्राहीम छुरी हलाए थो पर छुरी नथी वहे, छुरीअ खे अमर न हो, अल्लाह जे खलील जी छुरी न पई हले, होॾां आसमाननि जा पर्दा हिजाब हटाया विया। ए मलाइको, जीअं मुंहिंजा मौला अवां एतिराज़ कयो हो त इंसान खे छो थो पैदा करी, अॼु ॾिसो त उहो ई इंसान मूं अल्लाह जी राह में पंहिंजे बच्चे खे कीअं कुर्बान करण जे लाइ आतो आहे ऐं उनजो बच्चो कीअं मूं अल्लाह जी राह में कुर्बान थियण लाइ तैयार थी आयो आहे। वतल्लहु लिल जबीन, गर्दन झुकाए अल्लाह, छुरी कंध ते आहे। हज़रत इब्राहीम छुरी हलाइण लॻो, छुरी नथी हले, जहीं पत्थर ते पाण तेज़ कई हुई, उहो पत्थर भरिसां पियल हो। ईअं गुस्से में ईंदे त अल्लाह जी राह में कुर्बानी थियण में देर छो थी थिए, हीअं जो करे छुरी पत्थर में खई त उहो पत्थर बि ज़रा ज़रा थी वियो। एतरे में अल्लाह ताला फरमायो, ए जिब्रील, जी रब्बे जलील, जन्नत मां दुंबो काहे हेठि लाहे इस्माईल जी जाइ ते वञी रख ऐं इस्माईल खे ॿाहिरि बीहार, उन जा हथ पेर खोल। हाणे जॾहिं मुंहिंजो खलील पंहिंजे उन इश्क वारे अंदाज़ सां छुरी हलाए त उनखे छुरी हलाईंदे महसूस थिए, खून निकिरंदे महसूस थिए, कुर्बानी कंदे महसूस थिए, तां त उन जी दिल में भी इत्मीनान थिए त मां अल्लाह जी राह में खुदा जे फरमान ते अमल कंदे कुर्बानी करे ॾेखारी आहे। हज़रत जिब्रील आयो, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी जाइ ते दुंबो जन्नत जो रखी करे हज़रत इस्माईल खे ॿाहिरि करे थो। हज़रत इब्राहीम जीअं जो छुरी हलाई बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर कंदे तो आ छुरी हली आहे ऐं जन्नत जो दुंबो घटो ज़बे थी वियो आहे। हज़रत इब्राहीम अल्लाह जो शुक्र कंदे अञा पंहिंजे अखियुनि तां पटी खोले थो, ॾिसे त सुभान अल्लाह, मुंहिंजो शहज़ादो बच्चो बि वेठो आहे ऐं ज़बे थियल जन्नती दुंबो आहे। अल्लाह ताला फरमायो, वनादैनाहु अय्या इब्राहीम, ऐं असांखे सॼोसीं त इब्राहीम। छो त हाणे न जॾहिं अखियूं खोलियई, पुट सलामत ॾिठई, जानवर ज़बे थियल ॾिठई, दिल में ख़्याल पैदा थियो, अलाए कहिड़ो राज़ आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे।
अल्लाह बेनियाज सा करे जा चाहे इनही मंझ आगे का उनी गाल इसरार जी। बेटा ही फरमायो न तो दोस्त को खाए दादला तो मुहब मारा ए खासन खलीलन के सख्तियों सगाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इनही मंझ आगे का उनी गाल इसरार जी। इसरार ऐं राज इहो हो जेको हाणे राज फाश थी रहियो आहे, खुली रहियो आहे। अल्लाह का जो कलाम नाज़िल थियो वनादैना इब्राहीम ऐं असांखे सॼोसीं त इब्राहीम क़द सद्दक़्त रोया बेशक तो ख्वाब सच्चो करे ॾेखारियो। इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन असां नेकी कंदड़न खे इएं ई इनाम ॾींदा आहियूं। यानी तो पंहिंजे ख्वाब खे सचो कयो, बच्चे खे कुर्बान करे ॾेखारियो ऐं उन जो बदिलो मूं अल्लाह तोखे ॾिनो। जेके नेकी कंदा आहिनि उन्हनि खे नेकीअ जो बदिलो ऐं इनाम इहो मिलंदो आहे। इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन। हाणे हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जी दिल जे अंदर मुमकिन ना का ॻाल्हि बीहे त अल्लाह चयो पुट खे वठी बि आयुसि, ज़बे बि कयो। बज़ाहिर त मूं पंहिंजो बच्चो सुमारियो हो, पुट जे बदिरां ही कीअं घटो आयो, मुआमलो छा है? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ओ मुंहिंजा खलील इन्नका ज़ालहुल बलाउल मुबीन बेशक ही चिट्टो इम्तिहान हुयो। तो खां तुझे पुट जी असां कुर्बानी घुरी, पुट कुर्बान तो करे ॾेखारियो। वफ़दैनाहु बिज़िबहिन अज़ीम ऐं असां हिक वॾी ज़बिह उन जे बदिले में ॾेई उनखे बचाए वरितो। यानी इम्तिहान असां तो खां वरितो, बच्चे कुहण जो असां तोखे अमर फरमायो ऐं उन खां पोइ उन जो सुहिणो बदिलो असां तोखे ॾिनो। छो त ही इम्तिहान हो, बच्चो कुहण मुराद न हो ऐं इहा तमामु वॾी ज़बिह हुई ऐं उन ज़बिह जे बदिले में असां उनखे बचायो आहे। वतरकना अलैहि फिल आखिरीन ऐं असां पोयनि में उन जी तारीफ़ बाक़ी रखी। अल्लाह जे कलाम फरमायो हज़रत इब्राहीम सां ॻाल्हाईंदे ए खलील इन तुंहिंजी कुर्बानी खे असां पोयनि में क़यामत ईंदड़नि में मिसाल क़ाइमु करे छॾियो त जेकॾहिं असां जंहिं खे पंहिंजो खलील बनायो, दोस्त बनायो, त पोइ दोस्त दोस्तीअ में कुर्बानी करे ॾियण वारा सच्चा हा, सदड़िया नहा, जुबानी नहा, उन्हनि सभु कुछ पंहिंजो धन मन बार बच्चा कुर्बान करे ॾेखारियो। हाणे एॾी वॾी कुर्बानी ए मुंहिंजा मुस्लमान भा, दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं दुनिया जे अंदरि को इम्तिहान पास कंदो आहे, कंहिं मरहले में अॻिते ईंदो आहे, का डिग्री खणंदो आहे, त उन खां पोइ उन जा उस्ताद, उन जा शागिर्द, उन जा मिट ऐं माइट उनखे वाधायूं ऐं मुबारकूं ॾींदा आहिनि। वाह वाह जो तो कमु करे ॾेखारियो आहे, तोखे मुबारक आहे, तो अजीब क़िस्म जो कमु करे ॾेखारियो आहे। अल्लाह जे कलाम फरमायो ओ सुहिणा खलील असां तुंहिंजी इन कुर्बानी खे ईंदड़ नसलनि जे लाइ मिसाल बनायो आहे, उन्हनि में क़ाइम ऐं दाइम रखंदासीं। पर ओ मुंहिंजा सुहिणा खलील भली दुनिया वारा ॿुधी छॾनि, ईंदड़ नसल जेके क़यामत ईंदा उहे ॿुधी छॾनि त जेकॾहिं इस्माईल
इस्माइल पंहिंजो बच्चो कुर्बान, इब्राहिम पंहिंजो बच्चो कुर्बान कयो, इस्माइल पंहिंजी कुर्बानी ॾिनी, हाजरा उन अमल ते सब्र करे ॾेखारियो त हाणे उन अजर ऐं सब्र जो इनाम दुनिया जे अंदर दस्तूर 23 मार्च थींदी आहे, 14 अगस्त थींदी आहे त असांजे मुल्क पाकिस्तान जे मामूल जे मुताबिक़ बाबा हिन खे 20 तोबुनि जी सलामती ॾियो। अॼु वज़ीर आज़म आयो आहे, उनखे फिलाणी सलामी ॾियो। अॼु फिलाणे मुल्क जो सरबराह आयो आहे, उनखे सलामी ॾियो। उनखे सलामी ॾिनी वेंदी आहे, सल्यूट कयो वेंदो आहे। हाणे जॾहिं अल्लाह जे खलील हज़रत इब्राहिम अला नबीन व अलैहिस्सलातु वस्सलाम एडी ज़िबह अज़ीम करे ॾेखारी, अल्लाह जो कलाम थो फरमाए व तरकना अलैहि फिल आखिरीन, ऐं असां पोयनि में उन जी तारीफ़ बाक़ी रखी, सलामुन अला इब्राहीम, ए सोना इब्राहिम मु अल्लाह जो तोखे सलाम सल्यूट। ही दोस्ता, ही महबूबा वो आशिका, पर जे ही आशिका हो महबूबा, बिन्ही जी ने कुर्बानी जो अजीम मिसाल साबित थी वियो ऐं उन सच्चो करे ॾेखारियो। छो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फरमायो कद सद्दक़त रोया, बेशक तो ख्वाब सच्चो करे ॾेखारियो, इम्तिहान में पास थी ॾेखारियो। हाणे जेको ख्वाब सच्चो थियो, इम्तिहान में पासिंग आउट थींदी आहे, पोइ डिग्रियूं मिलंदियूं आहिनि, अवार्ड मिलंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो सलामुन अला इब्राहिम, ओ इब्राहिम तुंहिंजे मथां मो अल्लाह जो सलाम हुजे। कज़ालिक नजज़िल मोहसिनीन, ईअं असां नेकनि खे इनाम ॾींदा आहियूं। दोस्तान गिरामी, जॾहिं खलीलुर रहमान पंहिंजे प्यारे पुट खे कुर्बानी लाइ पेश कयो, उन जी इहा अदा रब खे वणी। मिल्लत इब्राहिमी में उन जी इन सुन्नत के बाकी रखियो वियो। क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि मथां लाज़िम कयो वियो त जंहिंखे बि माली तौफ़ीक़ मिले, नसाब जो मालिक बणिजे, सो प्यारे खलील जी सुन्नत खे जियारींदे को जानवर अल्लाह जी राह में कुर्बान करे। दीन इस्लाम मिल्लत इब्राहिमिया, हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह जे सुन्नतुनि खे जियारण वारो दीन इस्लाम। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजे प्यारे पुट सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम खे कुर्बानी लाइ पेश कयो। संदसि इहा सुन्नत अल्लाह ताला हिन उम्मत जे मालदारनि ते लाज़िम फरमाई ऐं उन लाज़िम मालदार वारी कुर्बानी जे मुतालिक़ अल्लाह ताला क़ुरान पाक में वाज़े फरमायो सूरतुल हज जे अंदर त लन यनालल्लाहु लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। अल्लाह वटि उन कुर्बानी जे जानवर जो गोश्त नथो पहुचे, न को रत पहुचे थो, पर अव्हां जी तक़वा उन वटि पहुचंदी आहे। हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जो तरीक़ो सम्झायो, तव्हां जेका कुर्बानी कयो उन कुर्बानी जे जानवर जो गोश्त कहिड़े अंदाज़ सां विरहायो, ग़रीबनि मिस्कीननि खे ॾियो, पाण बि खाओ ऐं पंहिंजे आलो अयाल मिटनि माइटनि खे बि ॾियो। हतल इम्कान ख़बर पई जेके माण्हू सवाल था कनि त रत गोश्त पोत जी कुर्बानी छो, अल्लाह साईं फरमाए थो त इहा कुर्बानी आदम अलैहिस्सलाम जे पुटनि हाबील ऐं काबील खां बि वरिती वई हुई। असल में मां रब अव्हां जे दिलनि खे ॾिसां थो, तव्हांजी दिल में मो ख़ुदा जी केतिरी मोहब्बत आहे। इहो धन माल दौलत मां जे पेटां अव्हां खे न मिलियो हो, ही सभु कुझु मूं अल्लाह अव्हां खे ॾिनो आहे। हाणे अव्हां मूं अल्लाह जे नाले ते कुर्बानी कयो था या नथा कयो, इहा उहा परख आहे जेका अल्लाह ताला असां खां वठे थो। ऐं अल्लाह ताला असांजे गोश्त पोश्त कुर्बानी जे जानवर खे न असांजे दिलनि खे ॾिसे थो। त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे शाल रब्बुल आलमीन मुंहिंजो चवण वहांजो ॿुधण पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।